ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन असां शेयर करे रहिया आहियूं पनो आकिल मां जिथे सांगी थाणे जी हद ॻोठ अली बख्श कटोवासी 3 नौजवान पुरस्कार नमूने गुम थी विया आहिनि। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वकार कटो, तौफ़ीक कटो ऐं खुर्शीद कटो गुज़िरियल ॾींहुं सांगी खां घोटकी लाइ निकिता हुआ, जेके वापसि न वरिया आहिनि। वारसनि जो इहो चवणु आहे वारसनि जो टिनी नौजवाननि सां राब्तो कटियल आहे। घर भाती परेशान आहिनि। अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। अहम ख़बर मां खे ॾियूं पिया पनो आकिल मां सांगी थाणे जे हद ॻोठ अली बख्श कटोवासी 3 नौजवान पुरस्कार नमूने गुम आहिनि। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। पनो आकिल मां आवाज़ जो रिपोर्टर अयास शेख असां सां लाइन ते मौजूद आहे। जी अयास, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पन्नो आकिल जा रहवासी 3 नौजवान शागिर्द गुज़िरियल ॾींहं खां पुरस्कार नमूने गुम थी विया आहिनि, जॾहिं त संदनि वारसनि सां राब्तो बि कटियल आहे। नौजवाननि जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कंदे सांगी थाणे ते रिपोर्ट बि दर्ज कराए छॾी आहे। मां ॿुधाईंदो हलां त सांगी थाणे जे हद ॻोठ अली बख्श कटो आहे, जिन रहवासी आहिनि 3 नौजवान दोस्त वकार अहमद कटो, तौफ़ीक कटो, खुर्शीद कटो, जेके गुज़िरियल ॾींहं ॻोठ खां घोटकी घुमण लाइ निकिता त हिन वक़्त ताईं वापसि न मोटिया आहिनि, जंहिं करे संदनि जा वारस जेके आहिनि सख़्तु परेशान आहिनि। इन सिलसिले में नौजवाननि जो जेको वारिस आहे परवेज़ कटो, उन सांगी थाणे ते रिपोर्ट बि दर्ज कराए छॾी आहे। जंहिंजो चवणु आहे त नौजवान छोकिरा गुज़िरियल ॾींहं ॻोठ खां घोटकी लाइ निकिता त घोटकी बि न पहुता आहिनि, जॾहिं त संदनि सां राब्तो बि कटियल आहे। हुननि जेको सांगी पुलिस जेको आहे राब्तो खणण ते ॿुधायो त वाक़े जी रिपोर्ट दर्ज कई वई आहे ऐं नौजवाननि जी ॻोल्हा जे लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। ठीकु आहे अयास शेख, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।